मीरपुर माथेलो हैदरी पाड़े जी रहवासिण पीरसन औरत मासूम ॿारनि सां गॾु पाक किताब खणी प्रेस क्लब पहुची पुलिस एहलकारनि खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़ पीरसन माई अज़ीमा पिताफ़ी इल्ज़ाम हयो त गुज़िरियल 4 सालनि खां मीरपुर माथेलो थाणे जी पुलिस असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुन चयो त पुलिस एहलकार एजाज़ गॾाणी, शौकत सियाल, ज़ाहिद मलिक ऐं ॿिया एहलकार असांजे घर में दाख़िल थी बिला जवाज़ मुंहिंजे पुटनि खे गिरफ़्तार करण जी कोशिश कनि था। पीरसन औरत जो वधीक चवण हो त ॼाणायल पुलिस एहलकारनि जे ज़ुल्म सबबि असां सख़्त परेशान आहियूं। मुंहिंजा पुट पोरियो करे घर जो वहिंवार हलाइनि था ऐं असां हिन वक़्त में फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुन चयो त जॾहिं मुंहिंजा पुट पोरियो करण लाइ निकिरंदा आहिनि त पुलिस खेनि बिला जवाज़ गिरफ़्तार करण लाइ पहुची वेंदी आहे। पुलिस एहलकारनि जी ज़्यादतियुनि सबबि असांजो घर उजड़ी वियो आहे। ॿारड़ा बुख में तड़फी रहिया आहिनि पर को बि असांजी दांह ॿुधण लाइ तयार नाहे। हुन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त पुलिस जी मुबैना ज़्यादतियुनि जो नोटिस वठी असांजी ज़िंदगियूं बचायूं वञनि ऐं बेगुनाह बचड़नि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी,